नाज़रीन, मदेजी शहर अंदर वधंदड़ हद दख़लनि ख़िलाफ़ बिलाख़िर टाउन इंतज़ामिया एक्शन में अची वई। मदेजी टाउन चेयरमैन सरदारज़ादा नजफ़ ख़ान कमारियो टाउन अमलो साणु करे ख़ुदि शहर में निकिरी पियो। शहर के मुख्य रस्तनि तोड़े चौकनि चौराहनि समेत शाही बाज़ार में हद दख़लनि ख़िलाफ़ ऑपरेशन कियो वियो। एक्शन का पहिरियां टाउन इंतज़ामिया लाउड स्पीकर ज़रिए पड़ो ॾियारे वार्निंग पिणु ॾिनी हुई। हफ़्तो रखी टाउन इंतज़ामिया रोडनि ते पयल रेड़नि तोड़े दुकाननि अॻियां रखियल सामान खणाए छॾियो। टाउन चेयरमैन सरदारज़ादा नजफ़ ख़ान कमारियो मीडिया सां ॻाल्हाईंदे वधीक तफ़सील हिन रीति ॾिना। असांजो कमु आहे, असांजो फ़र्ज़ु आहे। अॻु में कोताही हुई, हाणे उहो पंहिंजो कमु कयूं था। हाणे सभु भाइर आहिनि, सभु पंहिंजा आहिनि। पोइ हिकिड़े जो अकुलु घटि आहे उनखे ॿ सम्झाईंदासीं, बाबा हितां असांजो शहर आहे, हुनखे साफ़ु सुथिरो कयूं। असांखां कमु वठनि, जेको कमु कराइणो अथनि डेवलपमेंट जो उहो असांखां कराइनि। बाक़ी कोई बासर कोई बि कान्हे, को सभई पाण में भाइर। सच मूंखे चए तव्हां फ़र्क़ु था कयो, अदा हिन खे तव्हां वधीक था कयो, मूंखे घटि था कयो। मुंहिंजा सभु भाइर आहिनि, मां सभिनी खे पोइ हुनजे जेके दर ते वञिणो पियो बि वेंदासीं, चवंदासीं बाबा हीअ शइ पंहिंजी शहर और मां ख़ासि करे दुकानदारनि जे लाइ इहो थो चवां त दुकानदार कोई बि, छो जो इन्हनि सभिनी खां दुकानदार पैसा था वठनि, मंथली था वठनि। इल्ज़ाम असां टाउन जे मथां थो अचे त तव्हां टाउन वारा तव्हां खां पैसा वठो। जंहिं बि दुकानदार जे अॻियां रेडी वारो बीठो आहे, कोई बि बीठो आहे, उहो उन खां मंथली थो वठे। हाणे इहा शइ थींदी त असां उन रेडी वारे खां कसम ते पुछंदासीं, बाबा तूं कंहिंखे मसवाड़ ॾींदो आहे, पोइ असां FIR उनजे ख़िलाफ़ु दाख़िल कराईंदासीं। शहर साफ़ु करिणो आहे, शहर में कमु कराइणो आहे, सफ़ा करिणो आहे। काई बि सफ़ाईअ में कोताही हुजे, असांजी ॿांह वठनि, असांजा मुलाज़िम बीठा आहिनि, असांखां कमु वठनि, बाक़ी इंक्रोचमेंट न करणु ॾींदासीं।